अस्सलाम वालेकुम जी सतार लोर अगवान पाकिस्तान नौजवान तहरीक अज आउं पंहिंजे वर्करनि शहबाज मेमन ऐं नज़ीर मल्हा सां गॾु जामशोर मीडिया सेंटर हेठि कोटली ते कॉन्फ्रेंस कंदे आला अख़्तियारनि इदारनि खां मौजूदा चेयरमैन MC बोराड़ी फ़कीरदाद खोसे खे चेयरमैन जी सीट तां हटाइण जो मुतालबो कयो थो। उन जा मुख्य सबब फ़कीरदाद खोसो जॾहिं त हिकु सियासी बंगले जे आशीर्वाद हासिल अथसि, जॾहिं त फ़कीरदाद खोसो अवामी मसइलनि खां लातालकी ॾेखारी छॾी आहे। फ़कीरदाद खोसो जेको साबिक़ा MPA PS 82 हाणोको PS 79 उनजो साबिक़ा MP रही चुको आहे। उन वक़्त में फ़कीरदाद खोसो को बूटो न ॿारे सघियो। हिन वक़्तु फ़कीरदाद खोसो MC बोराड़ी जो चेयरमैन हूंदे बि का बि अवाम खे सहूलियत ॾियण लाइ तयारु नाहे। MC बोराड़ी जा मुकमल अख़्तियारात पंहिंजनि वेझनि माइटनि अकबर खोसो ऐं मीर खोसे जे हवाले करे छॾिया अथसि। अकबर खोसो मीर खोसो भी MC बोराड़ी जे ऑफिस में वेहण लाइ तयारु न आहिनि। ऐं उन खां अलावा असांजो चेयरमैन म्यूनसिपल कमेटी बोराड़ी जे मथां हिकु सहाफ़ी जे मथां हमले जी FIR पिणु दाख़िल आहे, जंहिं FIR तहत फ़कीरदाद खोसो रूपोश आहे, पर फ़कीरदाद खोसो रूपोश हुअण जे बावजूद भी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ताज़ियतन कंदे नज़र ईंदो आहे ऐं ऑफिस में वेहण लाइ तयारु न आहे। ऑफिस जा कम टोटल जा टोटल ख़त्म लॻा पिया आहिनि। हिनखे कंहिं बि शइ जी परवाह कान्हे। असीं चयूं था त फ़कीरदाद खोसो ॾिसो हिकिड़ो रूपोश माण्हू असांजे ऑफिस जो चेयरमैन, असांजे म्यूनसिपल बोराड़ी जो चेयरमैन आहे, जेको पाण ई कातिल माण्हुनि जे मथां हमलो थो करे, लिखंदो थो वठे, उहा असां आवाम खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾींदो। उनजे लाइ आउं आला ऐवाननि खां घुर कंदुसि, आला जेके अमलदार आहिनि, असीं नेब समेत एंटी करप्शन खां बि मुतालबो कयो था त हिन MC बोराड़ी जे चेयरमैन ख़िलाफ़ ऐं MC बोराड़ी जे ऑफिस में थींदड़ करप्शन जी जांच कई वञे ऐं जेके हुन में मुलविस हुजनि, चाहे उहो चेयरमैन हुजे या केर बि हुजे XYZ, उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, ताकी असांजे MC बोराड़ी जेका हिन टाइम करोड़नि